तंगवाणी में तहरीक इंसाफ सरबराह इमरान खान की मुमकिना गिरफ्तारी खिलाफ तहरीक इंसाफ तालके तंगवाणी सदर कुर्बान बाचकानी, डॉक्टर मीर अहमद रिंद, चनो खान बहलकानी, अब्दुल नबी बाचकानी, सलीम जान बखरानी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मार्शला होटल खां एहतजाजी मुज़ाहिरो करे बस स्टैंड ते धरणो हयो वियो। तालके सदर कुर्बान बाचकानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PDM हुकूमत इमरान खान जी मक़बूलियत ॾिसी बोखलाहट जा शिकार थी विया आहिनि ऐं मथां कूड़ा 80 खां मथे केस दाख़िल कया विया आहिनि ऐं इमरान खान खे गिरफ़्तार करे ऐं क़त्ल जी रिथाबंदी करे रहिया आहिनि। लाहौर पुलिस लाहौर ज़मान पार्क में पुरअमन कारकुननि मथां आसूगे सां हमलो करे रहिया आहिनि। अॻवाणनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां इंसाफ जी अपील पिणु कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।